नोशहरोफिरोज सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख मौरी पारां सिंधी अदबी संगत मौरी जी सेकाट सां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुज़ाकिरो मेहराणा सिटीज़न क्लब मौरी में थी गुज़रियो। प्रोग्राम जी सदारत सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख मौरी जे सदर नामियारे मुहक़िक़ प्रोफेसर शमशाद अहमद सूमरे कई, जिते महिमाननि में सिंधी अदबी संगत नोशहरोफिरोज ज़िले जे राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़ सगाज जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर बेवस बख्श अली चांडियो ख़लीक बुघियो ऐं ससो लंघी हुई। बाद में सगा शाख मौरी जी जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन ॾीपर आयल महिमाननि खे हाज़िराणी तकरीर में आयल महिमाननि जा थोरा मञिया। इन मौक़े ते अॻवाननि चयो त अॼु सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। 21 फरवरी 1952 ते ढाका में हज़ारे बंगाली शागिर्द बंगालियुनि खे क़ौमी ॿोली करार ॾियण जे हक़ में मुज़ाहिरा कया। पुलिस मथां गोलियूं हलायूं, जंहिंजे नतीजे में केतिरा ई मारिजी विया बंगाली ऐं ज़ख़्मी थी पिया। 1999 में यूनेस्को हिन ॾिहाड़े खे मादरी ॿोली जे आलमी ॾिहाड़े जे तौरु ॾिनो ऐं सन 2000 खां इहो ॾिहाड़ो सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।